जीअं सिंध, जीअं मुंहिंजो रहबर साईं जीएम साहिब, तालीमी इदारा छा आहिनि? छा तालीमी इदारनि जो मतिलबु इहो आहे त असीं पढ़ूं लिखूं नौकरियूं वठूं, या तालीम जो मतिलबु इहो आहे त तालीम सां गॾु गॾु असीं शऊर हासिल कयूं? अगरि तालीमी इदारनि जे अंदरि असीं रुगो पंहिंजी तालीम जेको सिलेबस आहे उनखे कंप्लीट कयूं था, ठीकु आहे, गुड इनफ। पर अगरि असीं शऊर हासिल कंदासीं त पोइ तालीमी इदारनि जो हक़ अदा पोइ थिए थो, जॾहिं शऊर हासिल कंदासीं। शऊर छा आहे? शऊर जो मतिलबु आहे सही खे सही चवणु ऐं ग़लति खे ग़लति चवणु। ॾिसो न, तारीख़ जे सफ़न में पढ़ो, बाबा असीं वरी ॻाल्हि कंदा आहियूं त बाबा इमाम हुसैन जेको हो उन वक़्त जे जाबिर हुकुमरान जे ख़िलाफ़ बग़ावत कई, सदा बुलंद कई, पर असीं हक़ीक़त इहा छो कोन था ॿुधायूं त उन वक़्त जे मेजॉरिटी माण्हुनि यज़ीद खे क़बूल कयो। इहो को फैक्ट अथव। असीं हुनखे वेही शुगर कोट करे ॿुधायूं त न, ज़बरदस्ती कुझु बि, मेजॉरिटी हुनखे क़बूल कयो। ऐं जॾहिं हुसैन खे चयो वियो त बाबा तुम क़बूल कर, कि मुमकिन न आहे, मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त न ॾींदो। ऐं जंहिंमहिल माण्हू इहो चएसि त भला तूं आवाज़ नथो उथारी त ख़ामोश थी वञ, कि इहो मुमकिन न आहे, ज़मीर इजाज़त नथो ॾे। पर इहो सोचो न त हुसैन को इहो कोन पियो चयो त मुंहिंजो साथ ॾियो तव्हांखे आउं वज़ारत ॾींदुसि, या इहो कोन पियो चई त मुंहिंजो साथ ॾियो तव्हांखे वधीक उहिदो ॾींदुसि। न न न न, सभिनि खे ॿुधाई साथ ॾींदो मारिया वेंदो, इहो पैगाम ॾिनई। पर इहो चई तारीख़ जे सिफ़नि जे अंदरि तव्हां अमर किरदार थी वेंदो। उहो ई थियो। अॼु 1400 साल खां पोइ तव्हां अगरि ॿुधंदो कंहिंखे त हुसैन खे सलाम करण वारा त तव्हांखे मिलंदा, पर यज़ीद खे मञण वारा बि लिकी लिकी मञंदा हूंदा, उहो बि कंहिं ज़िद में या कंहिं फ़िरक़े वारीअ जी बुनियाद ते कंदा हूंदा। त तालीमी इदारनि जो मक़सदु आहे शऊर हासिल करणु, ऐं शऊर रुगो सिलेबस में न आहे ईंदो। अंग्रेज़ी में हिकिड़ी चवणी आहे त तव्हांखे अगरि ज़िंदगी जीअणी आहे, तव्हांखे शऊर हासिल करणो आहे त पंहिंजा दोस्त मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा रखो, मुख़्तलिफ़ बैकग्राउंड सां रखो। पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो दोस्त रखो जंहिंजो कल्चर ॿियो हुजे, पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो दोस्त रखो जंहिंजो मज़हब ॿियो हुजे, पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो दोस्त रखो जेको तव्हां खां उमिरि में वॾो हुजे, पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो दोस्त रखो जेको तव्हां नंढो हुजे। जंहिंमहिल तव्हां मुख़्तलिफ़ बैकग्राउंड ऐं मुख़्तलिफ़ जॉनरा सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सां दोस्ती रखंदो त तव्हां ज़िंदगी जी वेंदो, जो तव्हां हुन मां सिखंदो, पंहिंजे वॾे काम सिखंदो, पंहिंजे नंढे काम सिखंदो, ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे हिसाब सां तव्हां सम्झंदो। असां वटि जॾहिं ऐं इन फ़ाइदो छा थो थिए, जंहिंमहिल असीं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्रनि खे सम्झूं था, मज़हबी सियासी जेको बि, पोइ तव्हांखे सम्झ में ईंदो साम्हूं वारे जो मौक़िफ़ छा आहे। असां वटि हिकिड़ी तमामु वॾो बहस थींदो आहे सियासी तौर ते या मज़हबी तौर ते, जंहिंमहिल दोस्त ॻाल्हाईंदा पिया आहिनि त हू पंहिंजे मकतब फ़िक्र जे हिसाब सां साम्हूं वारे खे सम्झाईंदा पिया आहिनि। इहो ई वॾे मां प्रॉब्लम आहे। हा, अगरि साॻियो सब्जेक्ट हुजे पोइ त तव्हां साॻे पंहिंजो फ़लसफ़ो ॿुधाए सघो था। सिंध आहे त पोइ सिंध ते तव्हां क़ौम परस्ती सम्झाए सघो था ऐं ज़रदारी परस्ती सम्झाए सघो था। ॿई सिंध जे मथां आहिनि, ॿई फ़लसफ़ा सिंध जे अंदरि आहिनि, सम्झाए सघो था। पर जंहिंमहिल फ़लसफ़ा ॿई मुख़्तलिफ़ आहिनि त पोइ तव्हां सम्झाए न सघंदो। मिसाल जे तौर ते अगरि हिकिड़ो माण्हू ख़ुदा जो इनकारी आहे ऐं हिकिड़ो माण्हू ख़ुदा जो इक़रारी आहे, तव्हां यकीन कयो ॿिन्हिनि जो बहस थींदो न, हिकिड़ो स्टूपिड क़िस्म जो बहस आहे। उनजी वजह आहे त जेको ख़ुदा जो इक़रारी आहे, जेके मंतक़ूं हुनखे सम्झ में अचनि थियूं, उहो जेको इनकारी आहे उनखे सम्झ में न ईंदी। ऐं जेको इनकारी आहे उहो जंहिंमहिल हुनखे मंतक़ ॿुधाईंदो, जेको मज़हब परस्त आहे, ख़ुदा परस्त आहे, हुनखे सम्झ में न ईंदी। त यूनिवर्सिटी या तालीमी इदारनि मां शऊर हासिल कजे। शऊर हासिल कंदो त ॿिए जो मकतब सम्झण जी कोशिशि कंदो। अगरि शऊर हासिल थी वेंदो त समाज में बहितरी थी वेंदी। पर वरी साईं जीएम साहिब चयो न त पैसो अहिड़ो रंगीन बिस्तरो आहे जंहिं ते माण्हू जूं शराफ़तूं नज़रिया सभु कपिड़ा उघाड़ा करे लाइ वेही रहंदा। त इहो थिए थो, वक़्त जा वॾा वॾा शऊर वारा माण्हू, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदड़ माण्हू, पर कमज़ोर थी था वञनि। साईं जीएम साहिब जे फ़िक्र जी ॻाल्हि थी अचे त साईं जीएम साहिब जो फ़िक्र
वो हिकु किताब, 2 किताब, 5 किताब, 10 किताब न आहिनि। फ़िक्रे सैयद साईं जी पैदाइश खां वठी साईं जी वफ़ात ताईं जेकी ज़िंदगी आहे, उन में लिख आहे, उन में ॻाल्हाइण आहे, ज़िंदगी जा फ़ैसिला आहिनि, उहे पढ़जनि। उहे माण्हू जेके रहबर साईं जीअं सॼे दौर में रहबर ते आङिरियूं उथारींदा, उहे माण्हू जेके रहबर साईं जीअं सॼी ज़िंदगीअ में रहबर ते इल्ज़ाम ऐं बोतान बाज़ियूं कंदा हुआ, उन्हनि मां इलाही माण्हू रहबर जे विछोड़े खां पोइ लीडर बणिजी विया। उन खां पोइ वरी रहबर थी वियो, पहिरीं रहबर न हो। सिंध जी ओवरऑल सियासत ऐं कंपनी सरकार ऐं बूट चटींदड़ सियासतदाननि जे मथां अॻे मूं सलाह ॾिनी ज़ीपलनि खे, अॻे बि सलाह मूं ॾिनी, वरी सलाह ॾींदुसि, तव्हां सभिनि खे चवंदुसि जिते बि ज़ीपला मिलंदे सलाह ॾियो। हीअं जेको 27वीं तरमीम जे अंदरि हिननि जेको हिकिड़ो त ताजपोशी कई आहे हिननि हाफ़िज़ साहिब जी, जेको कमु ज़िंदगी भर लिकी बूट पॉलिश थींदो, हाणे हुनखे हिकिड़ो ॿियो जेको हिननि इहो चयो आहे सदर पाकिस्तान गुनाहनि खां आख़िर ताईं हुनजे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थींदी। इन शइ जी ज़रूरत न आहे ज़ीपलनि खे। उन जी वजह आहे त कुझु साल पहिरीं जॾहिं ज़रदारी साहब खे ज़मानत खपी थिए त पीपल्स पार्टीअ ज़रदारी साहब जे चरियापे जो सर्टिफिकेट जमा करायो कोर्टुनि में, ऐं हुननि इहो चयो ज़रदारी जे दिमाग़ जा 2 हिसा कमु कनि कोन था, हीउ चरियो थी चुको आहे, महिरबानी करे ज़मानत ॾियो। यार इन ई बुनियाद ते ज़रदारी खे सज़ा कान मिलंदी। अगरि आई शइ पब्लिक करे छॾी सज़ा कान मिलंदी। माज़ी जे अंदरि कालाबाग डैम हो ते सागा ज़ीपला इन लाइ मांदा पे थिया। कंहिं चयो हो त कालाबाग डैम जो नालो मेहराण डैम रखो। इन खां अलावा पिटो निज़ाम जॾहिं आयो हो त कंहिं बिल पास कयो। तव्हां अॼु बि वञी सोशल मीडिया ते या यूट्यूब ते वीडियोस वञी ॾिसो त कीअं विया पए, कीअं थिया पए। हिन वक़्तु जेके माण्हू मांदा पिया थियनि, शेरों का शिकारी ज़रदारी, हल कहिड़ा शींहं मारे, कहिड़ा शींहं मारे। माना बूट चटण खे ही शींहं जो शिकार चवनि था। हल हल छा चवां, बूट चटण खे ही शींहं जो शिकार चवनि था। पर उहो ज़रदारी जो खपे, उहो खपाए पियो, हिननि खपाए छॾियो। हाणे सॼी दुनिया मंदि 3 ते सिंध जा, बलोचिस्तान जा, KPK जा मादनी वसीला खणी खपाइनि पिया ट्रंप खे। शऊर जो मतिलबु आहे ग़लति खे ग़लति चवणु, सही खे सही चवणु। ऐं यादि रखो, जंहिंमें ग़ैरत न आहे उन में कुझु बि न आहे। ही जेके ज़ीपला आहिनि, ही जेके हुकुमरान आहिनि, उन पीपला हुजनि, पीपला हुजनि, लीगला हुजनि, जेके बि हुजनि, इहे सभु हिक ई सिके जा 2 पहलू आहिनि। हींअर को नओं ड्रामो शुरू कयो अथनि, तव्हां सभिनि खे आगाह कयां। हींअर OIM जंहिंजी का औकात न आहे का बची, उनखे अॻियां कयो अथनि सूबे जी ॻाल्हि कर। हींअर सूबे जो इशू ई न आहे। ही सभु ड्रामा रुगो इन करे थियनि पिया त 26, 27, 28 तरमीम जे ख़िलाफ़ जेके आवाज़ उथनि पिया, इन्हनि खां हटाइजे ध्यानु। इन करे तयारु रहो दोस्तों, तव्हांखे तारीख़ हिकिड़ो मौक़ो ॾेई रही आहे जेको असां खां पहिरीं नसलुनि खे मिलियो। कालाबाग डैम जो जेको हो, उहो ख़ाली असां सिंध रिजेक्ट कोन करायो। सच ॿुधायांव त कालाबाग डैम को सिंध जो क्रेडिट ख़ाली न आयो आहे। इहो क्रेडिट पठाणनि खे थो वञेव। उन्हनि मुड़सी कई हुई, पाण चॾो हुआसीं तहरीक। हिन वक़्तु बि ही 27, 28 वटी जेको बकवास ही कनि, इहो वापसि थींदो। पर जीअं कालाबाग डैम जी तहरीक पूरे मुल्क जी हुई, तीअं ई हीअ तहरीक बि पूरे मुल्क जी आहे। ऐं ॾिसजो, इहे सागा जेके मांदा पिया वञनि, इहे तीअं ई कलाबाज़ी खाईंदा आहिनि 27, 28 तरमीम जे ख़िलाफ़। जीअं हिननि पिटे निज़ाम ते खयो, जीअं हिननि जज़ीरनि ते खयो, जो हाणे वेझड़ाई किनालनि ते खयो। सिंध मोहब्बत ऐं नफ़रत जो मर्कज़, बस इहो उसूल यादि रखो। जीअं सिंध, जीअं मुंहिंजो रहबर साईं।